पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, इन्हनि में तव्हां ॾिसजो त हाणे चाकर खान खे मारण जे लाइ जेका 10 लख वरिता कंहिं जाबर, छा चाकर खान खे वाक़ई मारींदो, मारण में कामयाबु थींदो? न दोस्तों, इहो फ़िलहालु पैसो कढणु चाहे थो हसीना बेगम खां ऐं पाण खे बचाइणु चाहे थो ऐं हसीना जे हथां ई चाकर खान खे माराइणु चाहे थो। जाबिर जीअं हसीना मारे त हसीना ई फासी, जंहिंसां मारियोसीं असां फासी वेंदासीं। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजो पंहिंजो श्याम जा अचण वारा एपिसोड त उहे ज़बरदस्त थियण वारा आहिनि, बहितरीनु थियण वारा आहिनि, पर हद खां वधीक बहितरीनु थियण वारा आहिनि। छो त हाणे आहिस्ता आहिस्ता बैकग्राउंड सीन अञा आहिनि, कुझु किस्तनि ताईं हलंदा, पोइ इहे बैकग्राउंड सीन ख़तमु थी वेंदा जंहिं मां तव्हां बोर थी रहिया आहियो लॻातार। पोइ इन्हनि मां तव्हां पाण सोचींदो त वाक़ई यार तंग थी चुका आहियो असां, इहो पुॻो पंहिंजी पुॼाणी थी असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं थी सघे त हिन जा प्यारा प्यारा सुठा कमेंट बि कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा ऐं पेज खे बि फॉलो कंदा।